शांति हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा प्रकृति सिस्टम वेठिया निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मकुसम द्वारा संतान के मुक्ति बार बाबा की जीवन में कोशिश करो असां सॼो ॾींहुं असांजे वीचार सुठे वीचारनि में सॼो ॾींहुं वञे। छोकी जेका बुरा वीचार व्यर्थ वीचार ईंदा आहिनि न, कॾहिं कॾहिं एॾो वॾो रूप वठी वठंदा आहिनि कि माण्हू लड़ाई झगड़े ते अची वेंदो आहे, संबंध टुटी पवंदा आहिनि, कुझु कंहिंखे मारे छॾींदा आहिनि। अॼुकल्ह दुनिया में ये बीमारी ॾाढी थी हले। बाबा परम पिता परमात्मा चईंदो आहे फालतू सोचण भी हिकु बीमारी आहे। तो शरीर जी जो भी बीमारी है न, वो शरीर की हर बीमारी की जड़ आहे तव्हांजी सोच। अगर तव्हां पंहिंजी सोच खे सदा सुठो रखो न त तव्हांजे जीवन में तव्हांजो शरीर भी ठीक है। छोकी पहिरियों आत्मा बुरी थींदी, पहिरियों आत्मा विकार, आत्मा जी सोच बुरी थींदी। वो जॾहिं सोच आत्मा जी बुरी थींदी, सोच बुरी हूंदी त बोल भी ओड़ा हूंदा त कर्म भी ओड़ा हूंदा, जिनके कारण हुनजे मथां पाप जो बोझो चढ़ंदो रहंदो। त पाप जो बोझो कीअं चिकतो थींदो आहे कि त ओड़ो ई दुख ॾिसी करे प्लस बीमारी अगर तव्हां फालतू सोचो, फालतू चयो भई कंहिंखे माण्हू के मथे में सूर आहे, पेट में सूर आहे या जो भी आहे, अगर उनखे अथसि हाणे उन वटि जो बीमारी आहे, हाणे उनजो शरीर उनजो पिछले जन्मनि जो कर्म भोग आहे न, हिकु त मजाक करणु, फालतू सोचणु, ये जीवन में असांखे ख़तम करे छॾियो। छो जी कहिड़ो मजाक तव्हां माण्हू सां करो था, माण्हू त चए थो असां मजाक था करो, लेकिन साम्हूं वारे खे अगरि मजाक जे मूड में न आहे, न सीरियस खणी छॾियो ऐं हुनखे पसंदि न आहे अहिड़ी ॻाल्हि, तव्हां रोज़ हुननि सां मजाक था करो, तव्हां सोचो था असां हुनखे खिलाइण लाइ इहे मजाक था करो, लेकिन तव्हां पंहिंजे हुन सां ठीकु आहियो, तव्हां पंहिंजे तरीक़े सां ठीकु आहियो, लेकिन असांखे मजाक न करणी खपे जंहिंमें कुझु फ़ाइदो न आहे। असां कंहिंखे खिलाइण लाइ बि अगरि मजाक करूं त कम से कम ज्ञान युक्त त हुजणी खपे न, सम्झ वारी त हुजणी खपे न। त बाबा चए थो हिन सां असांखे न साम्हूं वारे हुननि जो मूड कहिड़ो आहे, असां मजाक जे मूड में आहियूं। कोई माण्हू ईअं हले थो, असां हुनखे चऊं ईअं ॾिस लंगड़ाए करे थी हले, लंगड़ी आहे अलाए गूंगी आहे अलाए अंधी आहे, शुद्ध जेका माण्हू चईंदा आहिनि न, मजाक में माण्हू चए थो कल्ह तव्हांजे मथां अचण में देरी न कंदो, पोइ उन समय ॾाढो पछताइणो पवंदो। मां हुनखे फालतू ई चयो, हिकु नंढो सो शब्द तव्हांजे लाइ हिकु नंढो सो शब्द आहे, लेकिन साम्हूं वारी आत्मा हुनखे वॾे रूप में खणी थी। कल्ह उहा ख़ुदि तव्हांजे जीवन में ईंदो, पोइ हुनजो जेसि ताईं उहो भुगतान पूरो न थींदो, जेसि ताईं उहा आत्मा शांत न थी, जेसि ताईं उहा आत्मा तव्हांखे क्षमा न करे या तव्हांजो जेको कर्म भोग आहे, जेसि ताईं तव्हां भॻवान खे एतिरो यादि न करो न, कोई डॉक्टर तव्हांखे लंगड़ेपने सां, अंधेपने सां, गूंगेपने सां या कोई बीमारी सां बचाए सघो, कोई न करे।
करे कॾहिं बि अहिड़ो कमु न करणो खपे कि माण्हू असांखे ईअं चवनि कि तोसां गॾु ईअं थई त पतो लॻी। कोई भी संबंधी, कोई भी डॉक्टर, कोई भी तव्हांजो गुरु कुझु न करे सघंदो आहे, भगवान भी न करे सघंदो जेसिताईं उहा आत्मा, छोकी भगवान जा ॿार सभी आहिनि। भई अॼु तव्हांजा 2 ॿार आहिनि, अगरि वॾे ग़लती कई नंढे सां, अगरि वॾे कुझु ग़लती कई नंढे खे कुझु कई त तव्हां वॾे खे माफ़ कॾहिं कंदव? कॾहिं वॾो हुनसां सॉरी चईंदो न, या नंढो चईंदो चलो ठीकु आहे कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हां बि माफ़ी त माफ़ी आहे, ईअं थोरी माफ़ी चईंदा ठीकु आहे वॾो आहे कुझु बि करे। कई बार माण्हू चईंदा आहिनि हा भई वॾो आहे उहो कुझु बि मजाक करे मारे, इहे त ग़लति आहे न, इनजो पाप बि माफ़ी ते पवंदो। ग़लति मतलब ग़लति। अगरि वॾो मजाक थो करे, अगरि नंढे खे नथी सम्झ में अचे, हुनखे नथो सुठो लॻे त हुनजी आत्मा त दुखजे थी। हुन समय माफ़ी भाउ भेण जो कोई संबंध न आहे, हिते आत्माउनि जो हिसाब किताब। अॼु ॾिसो ॿार माफ़ी खे या माफ़ी ॿार खे जो बि ग़लति करे थो, असांजे साम्हूं आहे कि चलो हिनजी माउ सुठी कोन अथसि, हिनजो पीउ सुठो कोन अथसि, हिनजा ॿार सुठा कोन अथसि, लेकिन उहो आत्माऊं पंहिंजो हिसाब किताब चुकंदी थी करे। न चाहींदे बि वो ॿार में जेकी आत्मा आहे वो पंहिंजी माफ़ी खे परेशान कंदी ई सही, जेसिताईं हुनजो हिसाब किताब चुकतो नथो थिए। हिनमें भॻवान भी कुझु न करे, ये तव्हां भी कुझु न करे सघंदा आहियो न। अगरि वॾे ग़लती कयूं, गलती मतलब गलती, हुनखे नंढे सां सॉरी मांगणो मतलब मांगणो। अगरि न मांगदो त हुनखे माफ़ थोड़ी कंदा, नंढो कंदो त माफ़ी कंदा, करे मथां ईअं चईंदा लेकिन अंदरां त माफ़ न। अंदरां आत्मा चईंदा आहिनि हा भई मां मथां सिर हिन सां ॻाल्हायां थी लेकिन अंदर मां हिनखे माफ़ न कयो, मतलब आत्मा माफ़ न कयो। त इहा जेका माण्हू आए दिन मजाक था करनि, संबंधी भले तव्हां सोचो असांजे ॿार आहिनि ईअं, लेकिन अगरि कोई बि आत्मा दुख थिए थी न, भले उहो तव्हांजे ॿार जी आत्मा छो, भले उहा आत्मा तव्हांजे ॿार जे संबंध में ई पाठ छो, छोकी पोइ वापसि असां वटि ईंदो न, पोइ भुगतणो पवंदो। त अहिड़ी मजाक करो ई छो था, अहिड़ो फालतू सोचो ई छो था, अहिड़ो फालतू ॻाल्हाए छो था। एक्चुअली माण्हुनि खे अॼुकल्ह टाइम त आहे न, लेकिन त बि माण्हू उल्टो सुल्टो सोचण ॻाल्हाइण, छोकी माण्हू खे न शरीर खां कमु नथो पुॼे न। हाणे जेको न मनुष्य आत्मा का शरीर का कमु नथो पुॼे, बसि वेही करे खाऊं, टीवी ॾिसूं, मोबाइल हलायूं। ॾिसो शरीर त तव्हां ॾिसो था करो था, लेकिन तव्हांजे मन में त कोई ॻाल्हि न, मन में त कुझु प्लानिंग नथो भई तव्हां अगरि सॼे घर जो ख़ुदि कमु करो, रोटी ठाहियो ख़ुशी ख़ुशी सां। माण्हू ॾिसो हिकु त या त हुननि खे कमु चओ त उल्टो सुल्टो सोचे करे कमु था करनि, या अगरि कमु न ॾियो सभु माण्हू करनि, ॿाहिरि मायूं करनि त उहो उल्टो सुल्टो सोचनि था। सम्झाए थी तो समझण में माण्हू समझे नथो। हिन समय मनुष्य जी आत्मा जी हालत ॾाढी ही ख़राब, जिनके कारण आए दिन नई नई बीमारियूं थी निकिरनि, जिनके कारण तव्हांजो सॼो पैसो दवाइनि में थो वञे। हिनजो सभिनि खां सहज इलाज आहे कि तव्हां जाते बि आहियो, जीअं बि आहियो, जो बि तव्हांजो सुबुह खां राति ताईं कमु अथव न, सभु कमु ख़ुदि करो ख़ुशी ख़ुशी। हिन समय न बिजी रहणु ॾाढो ज़रूरी आहे। माण्हू चए असां वटि कमु त आहे न, तव्हां झाड़ू पोछो तव्हां करो ख़ुशी ख़ुशी, रोटी तव्हां ठाहियो ख़ुशी ख़ुशी सां, कपिड़ा तव्हां धोयो ख़ुशी ख़ुशी सां। छोकी शरीर हलंदो, तव्हांजो दिमाग़ हलंदो, जिनखे कपिड़ा धोइणा आहिनि त हीअं धोयां हीअं धोयां, पोइ बासण धोइणा आहिनि त हुनमें दिमाग़ हली वेंदो न, भई बिज़ी थी वेंदो न।
लेकिन रोई रोई करे न, परेशान थी करे न मूंखे ई सभु करणो पवंदो आहे, मां घर जी नौकरानी न। कि खुद जे शरीर खे हेल्दी रखण लाइ ऐं खुद जी आत्मा खे हेल्दी रखण लाइ मां इहे सभु कम करा। अगर तव्हां इहे कम कयो त ॾिसो तव्हांजो आत्मा और शरीर ॿई स्वस्थ रहे। छोकी असां सॼो ॾींहुं असांजो कम में ई ध्यानु हूंदो, भई माण्हू ॿाहिरि नौकरी धंधो करण वञे ई नथो, हुनखे घर वेठे पैसा मिलनि था। तव्हां मायुनि जे बारे में सोचो था, भई माई अचे हीअं करे, हाणे हुनजो मुंहुं डलाए कहिड़ो, हुनजो बि परिवार आहे, हुनजा बि ॿार आहिनि। अगर असां प्रैक्टिकल सोचूं था माई 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 अचे ऐं प्यार सां कमु करे। अॼुकल्ह हर माण्हू खे केॾी टेंशन, बाबा चवनि था कि हर माण्हू खे केॾी टेंशन आहे दुनिया। त बाबा चवनि था ॾिसो हर माण्हू खे टेंशन आहे त तव्हांखे घर में जेके त बाबा चए थो ॾिसो घर में माई अचे, हाणे तव्हां चओ त सुबुह सुबुह असांजो मूड ख़राब करे छॾी, त माई जो बि अगरि सुबुह सुबुह के मूड ख़राब कयो वञे, तव्हांजे घर अचे, तव्हां बि हुनखे कुझु चओ, ऐं उहो पहिरियों खां ई गुस्से में आहे, उहो पहिरियों खां ई परेशान, हुनजो शरीर हले नथो, सॼो गुस्सो उहा आत्मा तव्हांजे मथां कढे। त असांखे न माण्हू त सोचे थो भई असां पैसा था ॾियूं, पैसनि सां सभु थोरी थींदो। आत्मा त इंसान आहे, जेकी तव्हांखे प्रॉब्लम आहे उन्हनि खे बि प्रॉब्लम आहे। तव्हां हेॾा जवान तव्हांखां कमु नथो थिए, तव्हां वटि जो मायूं अचनि थियूं, सम्झो हुनजी उमिरि तव्हांखां वॾी हुजे, उनखां तव्हां कमु करायो था, तव्हांखां नथो पुॼे, ऐं तव्हां हुननि ते ऑर्डर था हलायो, तव्हां हुनखे चओ था, त आख़िर त आत्मा आहे, आत्मा खे कॾहिं त लॻंदो न भई पैसा ॾियनि था, मां कमु थी कयां त मूंसां हीअं छो था ॻाल्हाइनि, हीअं छो था कनि, कॾहिं त लॻी वेंदी आहे। मायुनि सां कमु कराइण बि ॾाढो तरीक़ो अचणो खपे। हुननि खे अगरि तव्हां नौकरानी या कम वारी सम्झी करे जीअं आहे उहो ॻाल्हायो, जीअं आहे उहो सोचियो, त इहे बि ग़लति आहे न। तव्हां पैसा था ॾियो, उहो कमु था करनि, उहो बि इंसान, तव्हां बि इंसान। त मायूं रखण आसान न आहे। अॼुकल्ह माण्हुनि जे जीवन में बीमारियूं बि ज्यादातर हीअं करे थी थिए, कोई माईअ खे कमर में सूर आहे त हुनखे चओ हीअं कर, हेठां पोइ हीअं कर, मथे वञी करे कपिड़ा विझी हीअं कमु कर, त अंदरि त आत्मा खे त दुख थिए थो, कमर में दर्द आहे, भले तव्हां पैसा ॾियो था, कल्ह तव्हांखे कमर दर्द थी वियो। हिसाब किताब ॾाढो कड़ो आहे, कर्मनि जी ॾाढी गुईअ गती आहे। अलाए कंहिंजी आत्मा जे कारण तव्हांजे घर में दुख परेशानी लड़ाई झगड़ो थिए थो, तव्हांखे बि पतो नथो। ॾाढो सावधानी सां हर कमु करणो आहे। भले तव्हां माइनि खे रखो, लेकिन हुननि सां हुननि जो मुंहुं ॾिसो, हुननि खे कीअं ॻाल्हाइणो आहे, कीअं कमु कढाइणो आहे, ताकी उहा आत्मा ख़ुशी ख़ुशी असांजे घर खां वञे, या त सॾी न कराए, या जेको बि तव्हांजे घर में माण्हू अचे थो न, जंहिंखे बि तव्हां सॾु करायो था या अची थो वञे, उनखे कोशिशि करे तव्हांजे घर जो अचे थो न, उन्हनि खे ख़ुशी ख़ुशी सां घर खां ॿाहिरि मोकिलियो। त कहिड़ी आत्मा, अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू अचनि था, अलाए छा छा सोचे था वञनि, करे था वञनि, माण्हुनि खे पतो ई नथो लॻे, पोइ माण्हू मुंझी थो पए। त बाबा चए कर्मनि जी गति ॾाढी गहन, फालतू जेको तव्हां सॼो ॾींहुं सोचियो था, त उहो सोच अगरि तव्हां सॼो ॾींहुं कमु ख़ुदि ई कंदा, भई मूंखे सुबुह जो उथी करे ईअं करणो, त असांजे दिमाग़ में उहा ई प्लानिंग हलंदी, ऐं प्लस असांखे ख़ुशी ख़ुशी सां करणो, त हुन रीतिअ सां ख़ुशी ख़ुशी सां सभु प्लानिंग कंदासीं त फालतू सोच आप ई ख़तम थी। तव्हां ॾिसो माण्हू कोई प्रोग्राम थो करे, शादी पार्टी थो करे, हुन समय घणा ॾींहं बि माण्हू पंहिंजे शरीर खे हलाए थो, ख़ुशी ख़ुशी कमु करे थो, न ख़ुशी ख़ुशी प्रोग्राम करे थो, हुन खां पोइ उहो ई फालतू वेठो हूंदो कंदो त उहो ई सोचंदो।
त रोज ही ख़ुशी जो ॾींहुं मल्हायो न, रोज ही कुझु सुठो अहिड़ो करो जंहिंसां तव्हांजी आत्मा बि फालतू सोच खां मुक्त थी वञे ऐं आत्मा सुठी सोच में सुठे कम में विझी हूंदी त शरीर बि हलंदो। त व्यर्थ जी बीमारी सां मुक्त, हिकु व्यर्थ सोचण जी बीमारी सां मुक्त थी वेंदो न, तव्हांजे शरीर जी ॾाढी बीमारियूं ठीक त विकार बुरायूं त आहिनि ई थी। अगरि असां फालतू सोचंदासीं न त असांखे ये विकार बुराइयुनि सां मुक्त थी वेंदासीं न। जीवन जीअं आहे, जीअं ठहियल आहे, जीअं हिसाब सां आहे त उहो जीअणो ई आहे। हाणे ॿार खे पैदा कयो त हुनखे पढ़ाई लिखाई अॻियां वधणो ई आहे, त हुनमें मोह रखी छा कंदो। हाणे पति पत्नी आहिनि, शादी कई अथई, बुढ़ापो थी वियो, हर बुढ़ापे में हर हिक खे पंहिंजो शरीर छॾणो ई आहे, हिनमें मोह छा। बाबा चए थो कि अगरि तव्हांखे धन कमाइणो आहे त धन कमायो, लोभ रखी छो था कमायो। विकार बुरायूं बि आपे ई खत्म। ये माण्हू जी सोच ख़राब थींदी वेंदी आहे न, तो ये विकार बुराइयुनि जे वश थी करे भई कभी असां कुझु बुरो सोचंदासीं ई न, कुझु उल्टो सुल्टो सोचंदासीं ई न, त कंहिंसां रीस कंदासीं ई न, कंहिंसां जलंदासीं ई न। असांजी सोच सुठी रहंदी, हमेशा पॉजिटिव। ॾिसो डॉक्टर बि चईंदो आहे कि हमेशा सुठो सोच। तव्हां कुझु उल्टो सुल्टो सोचो था छा, क्योंकि असांजी सोच ही, ॾिसो भगवान बि पंहिंजी सोच सां नई सृष्टि रची न, ब्रह्मा द्वारा न, भगवान बि संकल्प सां सृष्टि रची ब्रह्मा द्वारा। ब्रह्मा जे शरीर में अची करे संकल्प सां स्वर्ग जी स्थापना। वैसे भी ॾिसो तव्हां कल्ह छा करण वारा आहियो, महीनो को छा करण वारा आहियो, त पहिरियों सोचंदा आहियो न। असांजी सोच सुठी रहे, हिनजे लाइ माण्हू रोज़ सत्संग कीर्तन त ॿुधे थो, लेकिन हुनमें जो सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाइनि था न, उहो ई त असांखे मन बुद्धि में रखणी आहे, सॼो ॾींहुं उहो ई सोचणो। तव्हां सुबुह सुबुह जो माण्हू न या राति जे कल्ह जे ॾींहं जो मेन्यू ठाहे छॾियो, भई ईअं ठाहींदासीं नाश्ते में, राति में उहो ई न रोज़ सुबुह जो तव्हां सुठी ॻाल्हियूं ॿुधो था, तव्हां ज्ञान था ॿुधो, सत्संग था ॿुधो, कीर्तन था ॿुधो, जो बि ॿुधो था, हिकु त अर्थ सहित ॿुधजो, जो तव्हांखे सम्झ में अचे, जो तव्हांजी बुद्धि खे सम्झ में अचे। अहिड़ी भाषा में अहिड़ो कुझु ॿुधो ई न जो तव्हांखे सम्झ में त अचे नथो। सिर्फ़ कई बार न इहे जेका माण्हू हूंदा आहिनि चवंदा आहिनि कि असांजे घर में त सभु ईअं ई ॿुधंदा आहिनि, लेकिन तव्हांखे त सम्झ में नथो अचे न। उहो आत्मा जे लाइ भोजन हूंदो आहे, आत्मा जो जेको मन आहे न, आत्मा में जेको मन आहे उहो सुठा वीचार, उनजे लाइ भोजन आहे। अगरि तव्हां शरीर खे अहिड़ो भोजन ॾियो जो उनखे पचे ई न, शरीर में ताक़त ईंदी, जो खायो सो निकिरी वियो। उहो ई माण्हू चए थो असां हीअ कीर्तन था ॿुधूं, सत्संग था ॿुधूं, ऐं अलाए छा छा था ॿुधूं, लेकिन सम्झ में आयो तव्हां जॾहिं टीवी बंदि कई या जिते बि तव्हां ॿुधण वेंदा आहियो, उतां ॿाहिरि निकितव त छा ॻाल्हि बुद्धि में धारण करे आया। अगरि कुझु बि न करे आया, टीवी बंदि कई, सभु ॿुधियो, त मतिलबु ॿुधियो, हिकु कन सां ॿुधियो, ॿिए सां कढी छॾियो, दिमाग़ में कुझु वेठो ई न। समय हा करनि था, जीअं कोई चीज सुठी लॻंदी आहे न, त मुख में जीभ खे त ॾाढो सुठो टेस्ट आयो, लेकिन अंदरि वियो त गड़बड़ी करे छॾी, पचियो ई न। उहे ई माण्हू अॼुकल्ह छा था करनि था, भले कलाक पढ़नि था, अलाए छा छा ॿुधनि था, लेकिन अंदरि दिमाग़ में नथो। हा, उहो संत ॾाढो सुठो पियो ॿुधाए, छा पियो ॿुधाए उहो पतो न आहे,
ॾाढो सुठो पियो ॿुधो। त उहे रोटी त ॾाढी सुठी हुई, लेकिन अलाए छा हुयो हुनमें जो शरीर में पचियो न निकिरी। उहे भई ॿुधण में त ॾाढो सुठो पियो लॻे, ॾाढो सुठो आनंद पियो अचे, लेकिन ॿाहिरि आया या टीवी बंदि कई, मोबाइल बंदि कयो, सभु गुम थी। त मतिलबु दिमाग़ में त वेठो ई न, पोइ मन छा सोचे, उहे पुराणी ॻाल्हियूं ॾाढो सहज पाया। पुराणी ॻाल्हियुनि खे, फालतू ॻाल्हियुनि खे दिमाग़ सां कढण जे लाइ रोज कुझु अहिड़ो ॿुधो, अर्थ सहित ॿुधी करे सम्झो। तो जॾहिं टीवी बंदि करो या मोबाइल ते ॿुधो था, मोबाइल बंदि करो या उतां खां वापसि घर अचो था, त या त रास्ते में ई सोचता अचो या घर अची सोचो मां छा ॿुधियो, खुद खे खुद खां पुछो ऐं उत्तर ॾियो, या त किथे लिखी छॾियो। अगरि तव्हांखे यादि नथो रहे त किथे लिखी छॾियो, कॉपी पेन रखो, ॾाढो ज़रूरी आहे असांजे लाइ। छोकी अॼु न माण्हू दुनिया में ॾाढियूं बीमारियूं वधंदी थी वञनि, ऐं हिन जो इलाज सिर्फ़ु हिकु ई ॻाल्हि आहे, सुठो सोचो। मतिलबु ईअं न हा सभु ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो, जेके तव्हां सॼो ॾींहुं हिक ॿिए जे लाइ सोचो था न, पंहिंजे परिवार जे लाइ, माण्हुनि जे लाइ, पंहिंजे जीवन जे लाइ जो सोचो था उनमें सुठो सोचो। कोई माण्हू अॼु पंहिंजे ॿारनि जे लाइ सोचे थो, शरीर जे लाइ, संबंधियुनि जे लाइ, हिकु त बाबा चए थो इहे सभिनि जो जीवन ख़राब करण वारो। भई इन कलयुगी दुनिया में न कोई ॻाल्हियूं, कोई चीजूं सुठे कम जे लाइ बि आहिनि त बुरे कम जे लाइ। अॼु माण्हू ख़ुदि जे जीवन जो बोझ खणी सघे थो त ठीकु आहे, ख़ुदि जो, पोइ पंहिंजे पति जो, पोइ पंहिंजे परिवार जो, चलो ठीकु आहे। पर अॼुकल्ह माण्हू न फोन करे अलाए केसां ॻाल्हाइनि था, पोइ उन्हनि सभिनि जो समाचार, पोइ ख़ुदि जो परिवार त पाले नथा सघनि, पोइ ॿिए जे परिवार जी ॻाल्हियूं ॿुधी में ॿुधियूं, वरी टीं जी, चौथी जी, वरी कीअं साहेड़ी वटि, वरी कीअं संबंधी वटि, वरी कीअं नाना काका चाचा मामा अलाए कीअं वटि फोन कंदा। ऐं ख़ासि कर लेडीज़ जो त ॾिसो, बाबा चईंदो आहे मूंखे माताउनि जे मथां ॾाढो तरस ईंदो। पहिरियों त हिकु परिवार, उते चाचा मामा काका अलाए केरु हूंदा आहिनि, वरी ॿियो परिवार कंदी आहे त उते बि काका मामा चाचा, पोइ हिननि जी बि ॻाल्हियूं ॿुधो, होॾनि जी बि ॿुधो, पोइ मथो भारी थो थिए, छा थो थिए हिन सां। तॾहिं त अॼुकल्ह माण्हू घर में सेटिंग नथी थिए न, घर में अॼु सुख शांति छो थी थिए, छो जी घर में मायूं कमु थी करनि, पोइ लेडीज़ जहिड़ी फोन ते आहे, कॾहिं हिन मामी, कॾहिं हिन मामा, कॾहिं हीअ चाची, कॾहिं हिन दीदी, अलाए कॾहिं हीअ साहेड़ी, सभु कचिरो पंहिंजे दिमाग़ में विझी थी छॾनि, पोइ पंहिंजे घर में सुख शांति नथी, सभिनि जी ॻाल्हियूं ॿुधी छॾनि, सभिनि जी टेंशन था करनि, सभिनि खे लेक्चर था ॾियनि, हीअं कर हीअं कर, ख़ुदि जे घर में ख़ुदि कीअं थी हले उहो पतो। त बाबा खे ॾिसो, माण्हू इंसान जे या त शादियूं ई न करो, अगरि तव्हांखे सभिनि जी जिम्मेवारी निभाइणी आहे, सभिनि जो ध्यानु रखिणो त तव्हां पंहिंजी ख़ुदि जी गृहस्थी न ठाहियो, छो जो हिन सां ॾाढो बोझ चढ़ंदो। अॼु माण्हू ॾाढा सारा कनेक्शन त रखे थो, पोइ छा चईंदो, कंहिंजे लाइ ॿुधंदो, कंहिंजे लाइ छा चईंदो, पोइ कंहिंजे ॿारनि जे लाइ ॿुधंदो, ईअं कंदो, पोइ कंहिंखे उल्टो सुल्टो चईंदो, कंहिंजे ॿारनि जे लाइ उल्टो सुल्टो चईंदो, कंहिं माण्हुनि जे लाइ उल्टो सुल्टो चईंदो, त उहो ई असांखे मुंहं ते थो लॻे, वापसि असांजे जीवन में थो अचे, जे माण्हू सम्झे नथो। अॼु तव्हां कंहिंजे ॿार जे लाइ कुझु चयो न त उहो वापसि तव्हांजे ॿार ते अचण में देरी न कंदो। अॼु तव्हां कंहिंखे चयो त सॼो ॾींहुं चए थी मां बीमार आहियां, कल्ह तव्हांखे अचण में देरी,
इन करे न हाणे जे ख़ासि कर हाणे जे ज़माने में असांखे ॾाढो ध्यान सां हलणो। जेतिरो संबंध घटि रखंदव न एतिरो सुठो अथव। जेतिरो फोननि ते घटि ॻाल्हाईंदव, पंहिंजे जीवन में ध्यानु ॾियो। मूंखे सदा सुठो सोचे करे पहिरियों ख़ुदि जो घर त ठाहियो, पहिरियों ख़ुदि जो जीवन त ठाहियो, पोइ पंहिंजी भेनरुनि जो भाभियुनि जो अलाए कंहिंजो जीवन ठाहिजो। माण्हू ख़ुदि जो जीवन त ठाहे नथो, ॿियनि जे जीवन में इंटरफेयर करे 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 ख़ुदि जो जीवन ख़राब, ॿियनि खे बीमार चईंदे चईंदे ख़ुदि बीमार था थी। अहिड़ो चओ शब्दनि जो मतिलबु छा आहे बाबति में? हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, त तव्हांजो मतिलबु छा आहे? कंहिंखे असां ईअं चऊं तूं ईअं थी करे, ईअं थी करे, ईअं थी करे, खूब थी ॻाल्हाई, तव्हांजो मतिलबु हुजे तव्हांजे घर में रहंदी आहे, तव्हां सां कोई संबंध आहे, तव्हांखे कोई तकलीफ़ थी ॾे त चओ। त फालतू असां ॿियनि जे जीवन में इंटरफेयर करण जो मतिलबु, छो कि हर आत्मा जो ॿी आत्मा सां हिसाब किताब हूंदो। तंहिंजे करे ॿ आत्मायूं पंहिंजो हिसाब किताब थी करनि। तव्हांखे अगरि सुठो नथो लॻे कि ईअं थी करनि त तव्हां उन्हनि जे लाइ शुभ भावना रखी सघंदा आहियो, तव्हां उन्हनि जे लाइ सुठो सोचे सघंदा आहियो कि भई सुठी रीति हलनि, लड़ाई झगड़ो न करनि, ॿिन्ही ठही सदा सुखी रहनि, शांत रहनि, ख़ुशि रहनि। इहे तव्हां भॻवान खे यादि करे उन्हनि जे लाइ सोचे सघंदा आहियो। लेकिन इहे ग़लति आहे, इहे सही आहे, इहे चइण बिल्कुलु ग़लति, बिल्कुलु ग़लति आहे अगरि तव्हांजो कोई मतिलबु न आहे। वैसे भी अगरि तव्हांजे घर में कोई आहे त बि असांखे हुनखे प्यार सां सम्झाइणो आहे, बाक़ी हुनखे ईअं सोचे करे हुन सां वैर भाव रखणु, इहे छो जे पोइ असांजो बि हिसाब ठही वेंदो न, पोइ असांखे भुगतणो पवंदो। छा मीठी मीठी सिकल जी भाॼी माता पिता बाप दादा जो याद किया और गुड मॉर्निंग रूहानी बाप सभिनि रूहानी ॿारनि जी असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद किया, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। पंहिंजे अधिकार की अनुभूति द्वारा अधीनता के समाप्त करण वाला सर्व अधिकारी। जेतिरो असांखे भॻवान ते अधिकार हूंदो न कि बाबा मुंहिंजो बाप आहे, बाबा मुंहिंजो दोस्त आहे, टीचर आहे, सतगुरु आहे, ओतिरो असां हिन दुनिया में कंहिंजे बि अधीन न थी सघंदा। माण्हू अॼुकल्ह पंहिंजे शरीर सां परेशान, शरीर जे कारण कुझु नथो करे सघे, सोचे थो संबंधी जे कारण नथो करे सघां, प्रकृति जे कारण नथो करे सघां, ख़ुदि जे स्वभाव संस्कारनि सां नथो जीती सघे। चए थो मां करण त चाहींदो, लेकिन ॻाल्हि ई अहिड़ी थी वई, आत्मा में शक्ति न, हर पंहिंजे शरीर सां ई हारजी वई आहे, पंहिंजे मन सां ई हारजी वई, क्योंकि छा करां, मुंहिंजो मन जोड़ी उल्टो सुल्टो थो सोचे, छा करां, मुंहिंजो शरीर बीमार आहे, छा करां, मुंहिंजो संबंधी आहे, अहिड़ा आहे, ईअं आहे। सभिनि सां आत्मा परेशान थी वई आहे, उन्हनि जे अॻियां झुकी झुकी करे आत्मा हिकदमि शक्तिहीन थी। लेकिन अगरि असां परमात्मा खे पंहिंजो ठाहींदासीं न त असां सभिनि ते विजय प्राप्त करे वठंदासीं। भॻवान असांखे ईअं न सेखारींदो आहे भई तव्हां लड़ी झगड़ी करे पंहिंजे खे वॾो करो, वॾो जतायो, अॻियां वधो। भॻवान असांखे शक्ति ॾींदो, जे शक्ति सां असां पंहिंजे स्वभाव संस्कार खे परिवर्तन करे सघंदा आहियूं, असां सभिनि सां प्यार सां हली सघंदा आहियूं, असां पंहिंजे शरीर जी बीमारियुनि खे विजय प्राप्त करे वठंदा आहियूं, असां हर परिस्थिति खे पार करे जीवन में अॻियां वधी सघंदा आहियूं। तॾहिं जॾहिं असां भॻवान ते अधिकार जताईंदा कि मुंहिंजो बाबा, भॻवान खे जॾहिं पंहिंजो सम्झंदव तॾहिं त हुन ते अधिकार
जताए सघंदव न भी हा उहो मुंहिंजो आहे। और हिक बार भगवान खे पंहिंजो ठाहे छॾियो, मां आत्मा परमात्मा जी ॿार आहियां, पोइ असां सदा ई जीवन में विजय ही विजयी रही। स्लोगन आहे पंहिंजी संस्कार ऐं गुणनि खे सर्वनि सां मिलाए करे हलण, इहे ई विशेष आत्मा जी निशानी। जेकी विशेष आत्मा हूंदी आहे सुठी आत्मा, उनमें कहिड़ो गुण हूंदो आहे कि वो पंहिंजे संस्कार ऐं गुण सभिनि सां मिलाए करे हलंदी, यही हुनजी विशेषता आहे। अगरि तव्हां पंहिंजे संस्कार ऐं गुण, भले कोई कहिड़े बि स्वभाव संस्कार जो हुजे, कंहिंमें केतिरा बि अवगुण हुजनि, असांखे उन्हनि सां कमु कढी करे किनारो थी करे हली, कंहिंसां बि असांखे वैर भाव तू में न करणी, तो वह विशेष आत्मा होंगी। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।